रगूं थियूं रबाब। अल्लाह साईं खे ॻोल्हण ऐं यादि करण लाइ सूफ़िया करामनि केतिरा ई राज़ पधिरा कया आहिनि ऐं तरीक़ा ऐं रस्ता ॾेखारिया आहिनि जेके सदियुनि खां वठी राइज आहिनि। पर असल में अॼु जे हिन जदीद दौर में जिते वांद काई बि न हुजे ऐं हर इंसान आसाइश ऐं आराम में वरतल हुजे, उते सूफ़िया करामनि जो फ़लसफ़ो सम्झाइण ॾाढो ॾुखियो ऐं मुश्किल आहे। को बि शख़्स ॾिसियो घबराइजो वञे थो। असां सोचियो त दुरूद पाक जी महिनत सां गॾोगॾु जिते असां वटि क़ल्बी ज़िक्र ऐं नफ़ी असबात ऐं कलमे जो ज़िक्र करायो थो वञे, छो न उन जी अफ़ादियत ते तमामु अहसन तरीक़े ऐं सवलाई सां सम्झाइजे। ज़िक्र हिकु सरगर्मी आहे जंहिंजे ज़रिए पहिरीं नफ़ी असबात करायो थो वञे। जीअं ज़िक्र कंदड़ दोस्त तयारी पकड़े मख़सूस जॻहियुनि ते नज़र रखे, पाक अल्फाज़नि सां टकराइजण जो अमल भले थोरी तादाद में दोहराइजे, जीअं हिकु क़िस्म जी आदत वधी वञे। अणवाक़िफ़ ऐं दुनियावी ख़्यालनि में गुम दोस्त खे सवाइ कंहिं वॾी मुश्किल जे, जीअं अॼुकल्ह जदीद तरीन दुनिया में बि रोशनी जी अफ़ादियत बयान कई थी वञे ऐं हर रंग जी पंहिंजी पंहिंजी अफ़ादियत बि आहे। हर रंग पंहिंजा असर छॾींदो आहे। तेज़ रोशनी ऐं रंगीन रोशनीअ जो हिकु अलॻि अलॻि फंक्शन या कमु आहे। उन जो सिहत ऐं ज़हनी तरह ते असरअंदाज़ थियण जी ॻाल्हि ॿुधण में अचे थी, जेके साइंस ते कमु कनि था। ईअं लफ़्ज़नि जे ज़हर ऐं मिठास खां केरु वाक़िफ़ न आहे। जेकॾहिं लफ़्ज़नि में इख़लाक़ियात आहे त उन जो वर्जाउ बि असरअंदाज़ थिए थो मुआशिरे ते, नाज़रीन ते। जेकॾहिं उन जी जॻह ते ज़हरीले लफ़्ज़नि जो इस्तेमालु, जंहिंमें तासुब, हसद ऐं ॿियूं मश्किरियूं ऐं तोहमतूं आहिनि, त उन जो कारण वबाले मुआशिरा आहे। हाणे जीअं अव्हां सम्झो त लफ़्ज़नि में ताक़त आहे। शींहं बि हिकु जानवर जेको खूनख्वार ऐं हराम जानवरनि में अचे थो। उते वरी कुतो बि उन ई दायरे में शुमार थिए थो। हाणे जेकॾहिं कंहिंखे शींहं जो पुट वारो लफ़्ज़ चइबो त उहो ख़ुशि थींदो। ॿी तरफ़ कुते जे लफ़्ज़ ते वॾो हंगामो थियण जो अंदेशो आहे। लफ़्ज़नि में ज़हर ऐं मिठास जो अहसास तव्हां सम्झी विया हूंदा। ईअं नफ़ी असबात जे नूरानी लफ़्ज़नि जो ज़ाइक़ो ऐं मिठास जिते रूहानी नूरानी कैफ़ियतूं ऐं तजलियात पैदा कराए थो, उते ज़ाहिरी जिस्मानी तौर ते ज़हनी ऐं समाजी मरीज़नि खे शौक़े विसाल शरबत फ़राहम करे थो। जीअं योगा वारा वर्ज़िशूं कराइनि पिया, ज़माने जा मारिल शख़्स उन तरफ़ वञनि था फ़क़ति दुनियावी सुकून वठण लाइ। पर सूफ़िया करामनि वटि सदियुनि खां ज़िक्र हिकु सुकून ऐं आराम वारो तरीक़ो राइज थियल आहे, जिते इंसान मादियत परस्तीअ में क़ाबू आहे ऐं उन सां गॾोगॾु सुकून ऐं आराम खां पिणु अणवाक़िफ़ आहे। पर मौजूदा दौर में सूफ़ियाना कल्चर खे ॾुखियो ऐं मुश्किल करण सां गॾु हिकु ॻाल्हिड़ी ठाहे मुंझायो वियो आहे। उनखे माल ऐं असबाब जी पैदाइश लाइ कमु आंदो थो वञे। पर सूफ़िया कराम हिकु वक़्तु मुआलिजे नफ़्सियात ऐं रूहानी तबीब हुआ ऐं आहिनि, जेके मख़लूक़ ख़ुदा तर्स ऐं हॾॾोखी इंसान कामिल हुआ। उन्हनि जो मक़सदु सिवाइ कंहिं तफ़रीक़ जे अल्लाह जी ख़ल्क़ जी ख़िदमत करणु हो। जेकॾहिं उन्हनि खां को मुतासिर थी उन्हनि जी मोहबत जे ॼार में फासे, उन्हनि जी नज़र ते अचे, शर्फ़े ईमान इख़्तियार करे, त हू हिकु कामिल इंसान बणिजी वञे थो। जीअं मिसाल आहिनि लाल साईं कलंदर रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह, गौस बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह। इन्हनि वटि दुनिया सां गॾु रूहानियत हुई, फ़क़ति
अमल वारी कंहिं बि फ़र्क़ तअसुब खां परे। किताब रगूं थियूं रबाब, मुसन्निफ़ सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी।